सिंध जे सकाफ़त जे बारे में असांखे कुछ ॿुधाइजो। साईं ही जेका मच कचहरी असांजे सिंध धरती ते थियनि पियूं, जे अॼु हिते कचहरी असां वटि आहे दुनिया जे ऐं असांजे सरज़मीन धरती जी वॾी पाक हस्ती साईं अबुल हसन डायरी साहब ऐं उन जे मुक़ाम जे अंदरि त कई हस्तियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु ॿियो नालो वॾो आहे नड़बैत जो शाइर उस्ताद अब्दुल डायरी साहब। ऐं उन जे सहन ते अॼु जेको हिते मेड़ाको करायो आहे साईं दाऊद साईं, उन जा बछड़ा आहिनि, गादी नशीन आहिनि। उन सां गॾोगॾु ही जेका कचहरी आहे सा असांजे रूह जी ग़िज़ा आहे। हिन कचहरी जे अंदरि अल्लाह ऐं रसूल जे जेका रिहाण हलंदी आहे, उन कचहरी सां गॾोगॾु जेके दुनिया जूं हवसूं ऐं दुनिया जा मुझारा ऐं दुनिया जा जेके भिटकियल माण्हू हूंदा आहिनि, उहे हिन कचहरीअ मां सिधी राह ते रब्बुल आलमीन आणींदो आहे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त हीअ कचहरी जेका असांजी हले पई हींअर नड़बैत, हीअ असांजे तहज़ीब ऐं कल्चर आहे। भिटाई साहिबु असांखे ॿुधायो वियो आहे त हीअ कचहरी असां लाइ छा आहे। भिटाई साहिबु ईअं ॿुधायो आहे, ॾींहां ॾोरीन ॾुथसीं रातियूं कनि रिहाण, उमिरि दातनी काण रूह मुंहिंजो थो रीहूं करे। हीअ असांजी रिहाण आहे, हीअ असांजी पाक कचहरी असीं हिनखे सम्झंदा आहियूं, जंहिंमें असांजा वॾा ईअं बि अॼु बि चवणीअ में आहे त रसूल पाक जी कचहरी आहे, त कचहरी जो कसम खयो वेंदो आहे। हिन कचहरी जे अंदरि कई तहज़ीब जा जेका पाक असांजी सरज़मीन जी ॿोली, सरज़मीन जो कल्चर, सरज़मीन जी तहज़ीब असां सां रत रत में शामिल आहे। उन जे करे ही असांजूं कचहरियूं हलंदियूं रहनि थियूं ऐं असांजे नए नसुल जे लाइ हीअ कचहरी जेका आहे सा रिहाण आहे। ऐं कचहरीअ खे मंज़िल ते रसाइण जे लाइ ही उहो इल्मु आहे। कंहिं डिग्रियुनि में इल्मु कोन थो मिले, कंहिं यूनिवर्सिटियुनि में इल्मु कोन थो मिले, जेको असांजे बच्चनि खे अदब जे कल्चर जो ऐं पंहिंजे तहज़ीब जो हिन कचहरियुनि में इल्मु मिले थो। ही कचहरियूं नड़बैत हुजे, सुगड़ हुजे या का हूअं रिहाण हुजे, अॻ में उहे बादशाहनि जूं जेके ॻाल्हियूं खणंदा हुआ, उन ॻाल्हियुनि मंझां अॻिते हली निचूड़ थी पहाका थींदा आहिनि। उहो पहाको अहिड़ो सचो पचो आहे जीअं ईअं खणी चइजे भिटाई साहिब जो आहे त खरॼणे खोदड़ा भले ताज़ियत मिले तात, मले मुश्क खथूरी विझी ॾिहाड़ी वात, पर कॾहिं पुॼनि कान का वा बोरा कनि वारी बात, हिंगी हरामी ज़ात पाण ई कंदो पधरी। सन्हा बि भांज सप माना नसुल जी ऐं न नसुल जी असांजे बच्चनि खे ख़बर पवंदी त नसुलाइती शइ छा थी करे, बेनसुली शइ में केतिरो बकावा। ज सन्हा में भांज सप विया वासी गंजा जंहिं जी झड़प हाथी हंधा न चुरे। पर कचहरी हिकिड़ो इदारो आहे साईं, कचहरी हिकिड़ो इल्मु आहे, हीउ खुटण जो कोन्हे। कचहरी हिकिड़ो समूंड आहे, जेतिरा इंसानु वेहंदो आहे, जेतिरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, उन लफ़्ज़ जी हर कंहिं जी पंहिंजी सघ आहे ऐं उहा लफ़्ज़ अहिड़ो सघारो आहे, हिकिड़े पंहिंजे सीने में हंढायो तो सॼी ज़िंदगीअ लाइ अमर इंसान थी वेंदो आहे। हीउ इल्मु आहे साईं, जेको कचहरी में असीं वञींदा आहियूं ऐं जिनखे ख़ुदा नसीब कंदो आहे उहो हासिलु कंदो आहे। ऐं असांजो नौजवान नसुल जेको आहे सिर्फ़ु टच मोबाइलुनि में हूंदा आहिनि, कचहरी या ओताकू हिननि खां खसिजी विया आहिनि, उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदा? साईं अर्ज़ु आहे त सिर्फ़ु कचहरी न खसी आहे, उन सां गॾोगॾु इल्मु बि खसियो आहे, इल्मु बि आहे ऐं मोबाइल हिकिड़े नंढड़े सोच ते असीं ॾिसूं त फ़ाइदो ज़रूरु आहे, मिलियो आहे, पर उन में असांजो नओं नसुल वधी एतिरो वियो आहे जो हुनजो ज़हन ऐं अकुलु पंहिंजे टिकाणे ते आहे कोन को घर जो भाती वॾो मौसन कंहिं शइ लाइ थो उमाणेसि त उन मोबाइल हलाईंदे हलंदे उन खां उहा शइ विसरी थी वञे ऐं उनखे उन रस्ते ते वाट ते पंहिंजो सिजु लही थो वञे या उभरी थो वञे, या उनखे ख़बर कान्हे त मुंहिंजो माल बुखियो आहे उनजी करणी आहे, या महिमानो ताक़त वेठो आहे मूंखे उनजी करणी आहे, या मूंखे बचनि जी करणी आहे, या ही मूंखे ज़रूरी कमु आहे पंहिंजे मौसन वटि वञिणो आहे, नंढो ॾींहुं आहे वॾो ॾींहुं आहे, पर हुनखे इन मोबाइल जे रूह में एतिरो हुनजो अकुलु परे थी वियो आहे जो हुनखे इहा ख़बर नथी पए। आउं त उन्हनि खे साईं हीअ हथु ॿधंदुसि त बिल्कुलु हीअ असांजे लाइ इजाद थी आहे ऐं फ़ाइदो बि आहे। ए ख़ुदारा इनखे पंहिंजे फ़ाइदे अंदरि हलो ऐं उनखे फ़ाइदे मां ई वठो। जीअं क़ुर पाक आहे ऐं वॾा वॾा जयद आलमनि जा ऐं वॾा वॾा शाइरनि जा किताब आहिनि, उन सां मुतालियो कयो ऐं हीअ जेका आम फज़ूल था वक़्तु विञायो उन जे लाइ आउं त ईअं चवंदुसि त वक़्तु मिलियो थिए वक़्तु, पर हिन वक़्त खे न सम्झो वक़्तु, वक़्तु उहो वक़्तु कर जो वक़्त में कमु अचे वक़्तु। यार वक़्तु वेंदो वक़्तु न ईंदो, जेको वक़्तु हथु आवियो वक़्तु, यार हिन वक़्त लाइ वक़्तु पोइ अफ़सोस कंदे हली गुल चई।